नाज़रीन, मटियारी ज़िले में जिथे बरसात फसलन घरन ऐं इंसानी जानन के नुक़सान पहुंचायो, उते मटियारी खां हाला ब्रांच ताईं क़ौमी शाहरा रोड ॿिन्हिनि पासनि खां टुटी वियो आहे। उन ई हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गफूर मल्हा। जी अब्दुल गफूर। जी बिल्कुल, पूरी सिंध जी मटियारी ज़िले में भी बरसात तबाही मचाए छी। मटियारी ज़िले में फसलन जी 1000 एकड़ ज़मीन हुई वह तबाह थी वही है। यो बताया तो बरसात सबब 3 इंसानी जानूं ज़ाया थियूं आहिनि, केतरा ही घर ढही पर थी विया आहिनि, केतरा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। हिन वक़्त असां मौजूद मटियारी जी क़ौमी शाहरा जेका छंडण मोरिया खां थींदी ॿारोचे बाग ताणी तक़रीबन 90 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। ऐं हीउ जेको क़ौमी शाहरा ॿिन्ही हंधनि तां बरसात सबब हंधा हंधा उखड़ी वियो आहे, ॾार पइजी वियो आहे। इहो खे ॿुधाइण बरसात सबब हीउ जेको क़ौमी शाहरा आहे इन में केतिरे खॾनि हुन में हादसा रोज़ जो महमूल बणियल आहिनि। हादसा सबब जेके गाॾियुनि खे बि नुक़सान थो पए। इहो खे ॿुधायां त हिन वक़्तु असां क़ौमी शाहरा ते मौजूदु आहियूं। हिते असांखे न NH जो को अमलदार थो नज़र अचे, न ई जेको मोटरवे जो। ऐं हीअ जेके हिते जा मुसाफ़िर गाॾियुनि वारा आहिनि पंहिंजे मदद पाण ते हिते गाॾियूं कढी रहिया आहिनि। ॿिए तरफ़ इहो खे ॿुधायां त NH डिपार्टमेंट या मोटरवे 1000 रुपयनि जे या लखे रुपयनि जे लागत सां टैक्स त वठे थी, पर शायदि हिनखे मटियारी क़ौमी शाहरा नज़र नथो अचे त हू जेको त इंसानी जानूं बचाए सघनि। जी।